काबीना बिन कासम खां पोर्ट कासम ऐं इस्लाम कोट खां छोर ताईं रेलवे लाइन विछाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। थर कोल खां छोर ताईं 105 किलोमीटर रेलवे लाइन विछाई वेंदी। बिन कासम खां पोर्ट कासम ताईं 9 किलोमीटर डबल ट्रैक ठहंदो। पोर्ट कासम ते कोयले जी लोडिंग जी सहूलियत क़ाइमु कई वेंदी। मनसूबो सिंध हुकूमत ऐं रेलवे जी भाईवारी सां ठाहियो वेंदो। वर्ल्ड बैंक जे सहकार सां जारी सिंध सोलर एनर्जी प्रोजेक्ट में 3 अरब रुपयनि जे फराड ते कॉन्ट्रैक्टी फर्म खे ब्लैक लिस्ट करण जी सिफारिश। फराड जी जांच एंटी करप्शन के मोकिलण जी हिदायत। वॾे वज़ीर हिदायत कई आहे त मनसूबे जी शफ़ाफ़ ऐं वक़्तायती निगरानी कई वञे। नीपा चौरंगी वटि मेन हॉल में किरियल ॿार जी ॻोल्हा जारी। रात जो इन इशू ते सियासत करण जी कोशिश कई वई। सियासी पुठभराई कंदड़ माण्हू मुतासिर ख़ानदान खे इस्तेमाल करण जी कोशिश करे रहिया आहिनि। मुतासिर वालिदैन जी तड़प जो अहसास ऐं वाक़े ते अफ़सोस आहे। कराची जे मेयर मुर्तज़ा वाहब जूं मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त डिपार्टमेंटल स्टोर ऐं इस्पताल साम्हूं मेन हॉल खुलियल हुजण जी जांच कई पई वञे। CCTV फुटेजिस कढाए ॾिसंदासीं त कॾहिं का मेन हॉल ते ढकणु न हो। मेन हॉल केतिरनि ॾींहंनि खां खुलियल हो या खोलियो वियो हो, उनखे चेक कयो वेंदो। जेकॾहिं अमले जी लापरवाही साबित थी त कार्रवाई कई वेंदी। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर सां मिस्र जे परे वज़ीर डॉक्टर बदर अहमद मोहम्मद अब्दुल आती जी मुलाक़ात। ॿिन्ही मुल्कनि विच में दिफ़ाई सहकार वधाइण जे अज़्म जो वर्जाउ। ISPR मूजिब मुलाक़ात दौरान ॿिन्ही अॻवाननि ॿतरफ़े लाॻापनि जो जाइज़ो वरितो। ख़ासि तौर ते दिफ़ा ऐं सिक्योरिटी सहकार, अस्करी राबतनि, तरबियत जे मैदान में भाईवारी, इलाक़ाई अमन ऐं इस्तेहकाम ते ख़्यालनि जी ॾेवट कई वई। दिफ़ाई ऐं स्ट्रेटेजिक शोबनि में हम आहंगी खे वधीक मज़बूत बणाइण ते ज़ोर। फील्ड मार्शल ऐं मिस्री पड़ी वज़ीर ख़िते जे बदिलजड़ सिक्योरिटी सूरतहाल जे पस मंज़र में उभरंदड़ चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ आला सतही राबता बरक़रार रखण जी ज़रूरत ते पिणु इत्तफ़ाक़ कयो। सदर मुमतद आतिफ अली ज़रदारी पार्लियामेंट जो गॾियल इजलास सुभाणे तलब करे वरितो। ज़रियनि मूजिब गॾियल इजलास में सहाफ़िन ऐं मीडिया वर्कर जे तहफ़ुज़ बाबति बिल पेश थियण जो इम्कान। अक़लियतुनि जे हक़नि वारी कमीशन जो बिल ऐं पाकिस्तान एनिमल काउंसिल बाबति बिल बि पेश कयो वेंदो। 9 महीननि बैदि छॾायल गॾियल इजलास में पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं जमियत उलमा इस्लाम सरबराह मौलाना फज़लुर रहमान पिणु ख़िताब कंदा। क़ौमी असेंबली जो इजलास अॼु शाम 5 वॻे पार्लियामेंट हाउस में थींदो। 12 नुकाती एजेंडा जारी। इंटर बोर्ड्स कोऑर्डिनेशन कमीशन तरमीमी बिल, फेडरल प्रोसिक्यूशन सर्विस तरमीमी बिल, इंसानी हक़नि बाबति क़ौमी कमीशन तरमीमी बिल जी मंज़ूरी एजेंडा में शामिल। कराची में अक्टूबर 2024 खां वफ़ाक़ी सर्विस ट्रिब्यूनल बेंच जी ग़ैर मुक़ररी बाबति ध्यानु छिकायो नोटिस बि एजेंडा जो हिसो। दहशतगर्दी के हथी ॾियण लाइ अफ़गान तालिबान जूं ज़ालमानी पाबंदियुनि। अफ़गानिस्तान सख़्त तालीमी ऐं फ़िक्री दबाव हेठि। तालिबान रिजीम अफ़गानिस्तान में ख़ामोश, महरूम ऐं तअस्सुब परस्ती ते बदल समाज क़ाइमु करण जी कोशिश में रुधल। इंसानी हक़नि जे कारकुननि सोशल मीडिया प्लेटफॉर्म ते ट्वीट में चयो आहे त अफ़गानिस्तान में दानिशवरानी सोच खे ख़तमु करण जे अमल में क़ाबिल उस्तादनि खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे। यूनिवर्सिटियूं बंदि कयूं पियूं वञनि ऐं अहम तालीमी शोबा ख़तमु कया पिया वञनि। समाजी साइंस, कानून ऐं मीडिया स्टडीज़ ते पाबंदी अफ़गान तालिबान जे प्रोग्राम जो हिसो आहे। औरत, उस्तादनि ऐं तालीमी वसीलनि जी खोट अफ़गानिस्तान में तालीम जे मयार में संगीन घटिताई जो सबबु बणी आहे। SIFC जी मदद सां पाकिस्तान जी माइनिंग शोबे में अहम अॻिभराई। CCP रिपोर्ट मूजिब नायाब मादनियात सां मालामाल पाकिस्तान में सोन, चांदी, टामे, प्लाटिनियम ऐं क़ीमती पथरनि जा वॾा ज़ख़ीरा आहिनि। रेकोडिक मंसूबे मां 67 वरे दौरान 74 अरब डॉलर जी आमदनी पैदा थियण जी उमेद आहे। रेकोडिक मंसूबो शफ़ाफ़ ट्रेसेबिलिटी ऐं रिफाइनिंग सलाहियत ज़रिए सप्लाई चेन खे मज़बूत कंदो। गोल्ड एंड जेम स्टोन अथॉरिटी जो क़याम सां डिजिटल ट्रैक एंड ट्रेस ऐं गोल्ड बैंकिंग सिस्टम जी शुरूआत गैर दस्तावेज़ी वापार में
घटिताई जो सबब बणिजी सघे थो। SIFC ऐं CCP पारां खयल अथवाइता क़दम रिफाइनिंग ऐं ज़ेवरनि जे शोबे खे हथी ऐं मार्केट जी शफ़ाफ़ियत खे वधाईंदा। रेकॉर्डिंग मंसूबो बलोचिस्तान में हज़ारे नौकरियूं ऐं नवां कारोबारी मौक़िया फ़राहम कंदो। क्रेडिट कॉलेज सवात में फ्रंटियर कोर खैबर पख्तूनख्वा पारां अदबी कन्वेंशन तकरीब जो ख़ास मेहमान इंस्पेक्टर जनरल KP ॾखण हो। अदबी कन्वेंशन में मुल्क जी मशहूर अदबी ऐं इल्मी शख्सियतुनि जी शिरकत। तकरीब में मौजूद माण्हुनि पाक फौज ऐं फ्रंटियर कोर जा थोरा मञा। अदीबनि ऐं इल्मी शख्सियतुनि जो चवण हो तेप्सी अमनमान इल्म ऐं अदब खे हथी वठाइण लाइ कामयाब ऐं ख़ूबसूरत कन्वेंशन को ठाहियो आहे। कराची जे इलाइक़े शालतीफ़ टाउन में घर अंदर फायरिंग ज़ाल मुर्स क़तुल। पुलिस मूजिब पसंद जो पढ़ू कंदड़ मोहम्मद अरशद ऐं साइमा बीबी के फायरिंग करे क़तूल कयो वियो। साइमा जे गुड़ मुर्स हसन अली साथी सां गॾिजी घर ते हमलो कयो। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हया पिया वञनि। शिकारपुर वेझो जतोई ऐं बिरोही बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में ज़मीनी तकरार तां ॿ क़तुल। अदालत मां वापसी ईंदे थाड़ में वेठल हथियारबंदनि बिरोही बिरादरी जे माण्हुनि ते हमलो कयो। फायरिंग में एडवोकेट अली हसन ऐं संदसि भाइटियो नज़ीर बिरोही ज़ख़्मी थी पिया। इस्पताल नींदे पोट। पुलिस मूजिब वाक़ियो ज़मीन जे तकरार तां पेश आयो। वधीक जांच कई पई वञे। खैरपुर में रेलगाड़ी की टक्कर में पीए पुटफोत एक नींगर जख्मी। कराची का सकरविंदर रेलगाड़ी की टक्कर में खान मोहम्मद चनाई संदसि 4 वरे जो पुट उमर फोत थी विया। नींगर सिद्दीक चना जख्मी थी पियो। हादसे बैदि फोतिन जा लाश ऐं ज़ख़्मी इस्पताल मुंतक़िल।